बियॉन्ड द हेडलाइंस विद फ़हमीदा रियाज़ में भली कार नाज़रीन कुछ कहाणियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके रोज़मर्रा जी ख़बरुनि में दॿिजी वेंदियूं आहिनि या पस मंज़र में हली वेंदियूं आहिनि। अहिड़ियूं ई कहाणियूं असां तव्हांखे ॿुधाईंदासीं जंहिंमें जदोजहद जुस्तजू ऐं क़ुर्बानी जूं कहाणियूं हूंदियूं। अॼु असांजी महिमान शख़्सियत कादिर मक्सी आहे, पाण नाले वारा जेको आहिनि क़ौम परस्त अॻवान आहिनि। संदन ताल्लुक़ सिंध तरक़ी पसंद पार्टी सां आहे। अचो त हुननि जी सियासी समाजी सक़ाफ़ती जेकी बि स्ट्रगल आहे उन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उन्हनि जे सफ़र जे बाबति तव्हां ताईं मालूमात पहुचाईंदासीं ऐं हींअर जेकी सिंध में सियासी सूरत हाल आहे उन हवाले सां हाल ऐं माज़ी ऐं मुस्तक़बिल जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अचो त पंहिंजे महिमान खे वेलकम बि कयूं था। सभ खां पहिरीं त तव्हांखे असांजे प्रोग्राम में जेको आहे उहो ख़ुशि आमदीद चऊं था। अच्छा डॉक्टर साहब, अवां पंहिंजे ख़ानदान जे बारे में, नंढपण जे बारे में, पंहिंजे वालिद जे हवाले सां उहो छा कंदा हुआ, तव्हांजा भाउर भेनर केतिरा हुआ ऐं कीअं पढ़ियो तव्हां, इहो असांजे नाज़रीन खे ॿुधायो। ॾिसो फ़हमीदा, मां बुनियादी तरह ठटे शहर में ॼाओ आहियां ऐं असांजो वालिदैन जो जेको इब्तिदाई आहे पोरियत घर सां ताल्लुक़ आहे। मेसनरी राज़ा हुया उन ज़माने में जॾहिं असांजा ॼाया न हुआसीं, पर जॾहिं 2-2.5 सालनि जो मां सम्झ वारा थियासीं त उन वक़्तु बाबा जेको पेटी कॉन्ट्रेक्टर हो ऐं पोइ पेटी कॉन्ट्रेक्टर खां पोइ हली हू गवर्नमेंट कॉन्ट्रेक्टर थियो। त असांजे घर में छो ॼाण मक्सी कबीले जा माण्हू आहियूं, माल मता पंहिंजो जाम हो। असांजी ॾाढी हिम्मत वारी औरत हूंदी हुई, 20-25 मेंहियूं उहा रखंदी हुई, जंहिंजो खीर वग़ैरह मखण सभु कुझु पंहिंजो ॾाढो फस्ट क्लास तरीक़े सां। ऐं पोइ बाबा जेको आहे उहो उनजी ख़्वाबु हो, सम्झो त मां ईअं सम्झो त उनजो जेको उन पंहिंजो आइडियल फ़र्द करे मूंखे पालियो। ऐं सॼे घर में बेबी बॉय मां अकेलो ॿार हुउमि, 2 भाइर हुआ पाण में, असांजा चाचा 2, हिकिड़ो बाबा 3। त पहिरियों मेल चाइल्ड मां हुउमि, त सॼे घर जो ध्यानु दिलचस्पी मूं में घणी ऐं इन जे करे मुंहिंजी लाइफ ॿारपण खां वठी इंतिहाई लैविश गुज़री आहे। पोइ मां दोस्त मूंखे चवंदनि तूं फिज़ूल ख़र्चई, त इन जे करे कंहिं बि शइ जी परेशानी कोन रही ऐं मुंहिंजी दिलचस्पी पढ़ाई सां गॾोगॾु स्पोर्ट्स में काफ़ी, उन में बाबा जो वॾो कमु हो जो हुन मूंखे इनकरेज कयो इन पासे। त जॾहिं प्राइमरी लेवल में हुआसीं त असां ख़ाली सिंधी रांदियूं खेॾंदा हुआसीं। वंजवटी थी वई, कोरी थी वई ऐं साईं मुंहिंजा मल थी वई। पोइ वरी हाई स्कूल लेवल में आयासीं त आऊं वरी जिमनास्टिक में हलियो वियुमि, लॉन्ग जंप, हाई जंप, जेवलिन थ्रो, शॉट पुट थ्रो, डिस्क थ्रो, इहे मुंहिंजा पर्सनल आइटम हूंदा हुआ। क्रिकेट बि खेॾीसीं, 7, 8, 9, 10 क्लास ताईं मूं क्रिकेट बि खेॾी ऐं आउं उन में विकेट कीपर हूंदो हुउमि ऐं मिडल ऑर्डर बैट्समैन हुउमि क्रिकेट में। ऐं असांजी इंटर डिस्ट्रिक्ट ऐं इंटर डिविजन्स जेके टूर्नामेंट्स थींदा हुआ उन में असीं खेॾंदा हुआसीं। पोइ वरी मां मैट्रिक जे आख़िरी सालनि में पोइ जूडो कराटे ॾे मुंहिंजो शौक़ु थियो, जो ठटे में आया हुआ। ही अशरफ ताई हूंदो मास्टर, बांडो कराटे कराईंदो, कराची में उन शुरू कई हुई। त उन्हनि पंहिंजो हिकिड़ो इब्तिदाई उते अची शो कयो। पोइ असां शौक़ीन हुई स्पोर्ट्स जा हुआसीं, हलिया वियासीं जूडो कराटे में। पोइ 78 जा 4-6 महीना, 79, 80, 2.5 साल मूं रेगुलर कई। पोइ उन ज़माने में ठटे में सेंटर न हो, असां हफ़्ते जा 3 ॾींहं कराची वेंदा हुआसीं हिन नुमाइश में, जेको नुमाइश आहे कराची वारो जिना मज़ार खां अॻे बंदर रोड ते, हाणे त शायदि फैसल रोड अलाए कहिड़ो जिना रोड आहे शायदि, पुराणो बंदर रोड केपरी सिनेमा जे साम्हूं, प्रिंस सिनेमा जे साम्हूं, उते हिननि जो सेंटर हूंदो। पोइ उते असां हफ़्ते जा 3 ॾींहं जूडो कराटे जी ट्रेनिंग लाइ वेंदा हुआसीं। असांजी फैमिली में मुंहिंजो बाबा हो, 2 उनजा भाइर हुआ चाचा, मुंहिंजूं भेनरूं जेके 4 भेनरूं हुयूं, असीं 5 भाइर हुआसीं। 2 भेनरूं फौत थी वियूं, 2 अञा हाल हयात आहिनि। हिकु भाउ मुंहिंजो क़तल थी वियो 1997 जी इलेक्शन में, उहो शहीद थी वियो उन में। ऐं बाक़ी ज़िंदगी जो सिलसिलो हले थो।
अच्छा, तव्हां ज़ाहिर आहे स्पोर्ट्स जी ॻाल्हि कई, बचपन खां तव्हांखे शौक़ु हो माना मुख़्तलिफ़ रांदूं खेॾण जो, ॿियो टियों जेकी जूडा कराटा तव्हां जेकी ॾांहुं लाड़ो थियो, इहो बि मूं किताब में पढ़ियो आहे त तव्हां कंहिं दोशीज़ा खे पसंदि कंदा हुआ। 9th मैट्रिक जी ॻाल्हि आहे, ज़ाहिर आहे उहो उन वक़्तु जॾहिं ॿार बलूगत में हुजे थो ऐं बॉडी ठाहिणु, पाण खे सुहिणो ॾेखारणु, छा उन जी वजह इहा हुई ऐं इहा वाक़ई हक़ीक़त आहे त उन वक़्तु तव्हांखे केरु पसंदि आयो? ॾिसो, असांजी इतफ़ाक़ सां पढ़ाई थी आहे को एजुकेशन में, छोकिरियूं ऐं छोकिरा गॾु। त मूं उन ज़माने में ई मूंखां मुंहिंजी क्लास फेलो हुई डॉक्टर साहिबा जंहिं मूंखां इंटरव्यू कयो हो, त बिल्कुलु मासूमाना क़िस्म जी जेके माण्हू जी हूंदी आहे, हुन में का बि न हूंदो आहे। ऐं असां एतिरा फ्रैंक हुआसीं पाण में, जेके गर्ल्स स्टूडेंट्स ऐं बॉयज़ स्टूडेंट्स था एतिरा फ्रैंक हुआसीं, 2-2 4-4 कलाक वेहंदासीं, कचरियूं कंदासीं, गुफ़्तगू कंदासीं, हिक ॿिए खे गाना ॿुधाईंदासीं, ॿुधंदासीं, त इन तरीक़े जो हिकिड़ो दोस्ताना फ्रैंक माहौल हूंदो। त उन्हनि सभिनी मां हिकिड़ी छोकिरी मूंखे मिली, दिली तरह अट्रैक्ट कंदी हुई। उहा कंदी हुई ऐं मां कॾहिं हुनखे न चयो जो मां चवां त बाबा हे या हो, पर पोइ हाणे नेचुरली माण्हू मर्द आहे, कंहिंखे ज़्यादा ॾिसंदो हूंदो या ज़्यादा गुफ़्तगू कंदो हूंदो त हुनखे इंसान फीलिंग थींदियूं हूंदियूं, पर पोइ कोई अहिड़ो सीरियस लव ऐं हेठ जी स्टोरी कान्हे। अॻिते कान हलियो। अच्छा, हिकिड़ो तव्हां इहो बि ॻाल्हि कई आहे त तव्हांजो वालिद साहबु तव्हांखे माना सिनेमा ॾाढो ॾेखारींदो हो, फिल्मूं तव्हां सुम्ही बि पवंदा हुओ ॾिसंदे ॾिसंदे। त पोइ उन मां जॾहिं तव्हां उन ॿार हुआ त तव्हांखे पोइ फिल्मुनि ॾांहुं वधीक लाड़ो थियो या बसि पोइ तव्हांजो त बेज़ारी अची वई? न, असल में छा आहे, उन ज़माने जो असांजे ज़माने, तव्हां त नई उन एज जा माण्हू आहियो, असांजे ज़माने में एंटरटेनमेंट बि कुझु कान हुई। असांजो शहर ठटे में हिकिड़ी सिनेमा हूंदी ऐं तक़रीबन हिकिड़ी फिल्म सफ़ा जेका सुपरहिट थी वञे त वधि में 2 हफ़्ता हलंदी हुई, न त हर हफ़्ते हिकिड़ी नई फिल्म लॻंदी हुई। त असांजो बाबा जेको मूं चयो न त माना को माउ पीउ पंहिंजे औलाद खे इश्क जी हद ताईं पसंदि करे, त बाबा जो मूंसां ईअं अटैचमेंट हुई। त हू हर हफ़्ते जुमे ॾींहुं जॾहिं नई फिल्म लॻंदी हुई त मूंखे गॾु पाण सां वठी वेंदो ॾेखारण लाइ। आउं मसलन 6 सालनि जो हूंदुमि या 7 सालनि जो हूंदुमि, ईअं त वेंदासीं सिनेमा, हो सिनेमा ॾिसंदो, मूंखे अलाए केॾी महिल निंड अची वेंदी, पोइ वरी कुले ते वापसि सिनेमा मां ॿाहिरि कढंदो। त इन तरह जी विंदर हुई। पोइ वरी जॾहिं नेचुरली 6-7 सालनि जी उमिरि में 8 सालनि जा थियासीं, 10 सालनि जा थियासीं, पोइ त माण्हू सॼियूं फिल्मूं बि ॾिसंदो। पोइ जॾहिं माण्हू फिल्म ॾिसंदो त फिल्म जा जेके कैरेक्टर हूंदा उहे माण्हू खे ॾाढो कंदा, त माण्हू इंस्पायर कंदा। पोइ माण्हू पंहिंजो पाण खे उन्हनि कैरेक्टरनि में सम्झंदो आहे त काश मां वहीद मुराद हुजां, काश मां अदाकार मोहम्मद अली नदीम हुजां, काश मां सुधीर ऐं यूसुफ ख़ान जहिड़ो हुजां। त इन तरीक़े जो ॿारहां नंढा नंढा अहसास माण्हू खे, फीलिंग्स ऐं लविंग्स जेके लाइकिंग्स उहे डेवलप थींदियूं आहिनि। त फिल्म बि इलाही मुंहिंजी ज़हनी वुसत पैदा कई ॿारपण में, जेको मां ॿुधायां। अच्छा, उन में तव्हां जीअं हीरो जी ॻाल्हि कई त तव्हां उन मां ज़ाहिर इंस्पायर थींदा हो, कॾहिं कंहिं विलन मां इंस्पायर थिया था फिल्म जे? न, उहो पूरी इलाही मैच्योरिटी जो वक़्तु अचे थो। मसलन असांजे दौर में मसलन विलन हूंदो हो मज़हर शाह, उन ज़माने में मशहूरु हिकिड़ो एक्टर हूंदो हो, या इलियास काश्मीरी हूंदो, इन क़िस्म जा एक्टर हूंदा। पर पोइ जॾहिं मैच्योरिटी जो दौरु अचे थो, मसलन असीं 9-10 क्लास में पहुतासीं, 14-15-16 सालनि जी, पोइ त हाणे मुस्तफ़ा कुरैशी हिकिड़ो तमामु हिकिड़ो आइडियल कैरेक्टर हो, जंहिंजी ॾाढी स्टाइलिश अदाकारी बि हुई, हुनजो आवाज़ु, हुनजी गुफ़्तगू, उहा त इलाही लुभाईंदड़ हुई। अच्छा, अव्हां लाइ इहो बि चयो वेंदो आहे त तव्हां कॉलेज या शागिर्दी वारे दौर में जेको आहे उहो अव्हांजो तालुक़ु जमियत सां बि रहियो, इहो सही आहे? तौबा नौज़ बिल्ला। मां कॾहिं बि कंहिं बि जमात जो मेंबर न रहियो आहियां। मां शागिर्द जॾहिं हुअसि नंढपण में, हाणे मसलन इहो आहे
टें क्लास में या चौथें क्लास में असीं हुआसीं त असां पहिरें सिपारे खां वठी क़ुर मुकमल करे वरितो। त हू जेको असांजो माहौल हो, बाबा 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो हो, असांजी वालदा सुबुह सवेर क़ुर पढ़ंदी हुई, त इन जे करे असांजो माहौल अहिड़ो हो जो असां सख़्तु नमाज़ी सलाती हुआसीं नंढपण खां रोज़ आहे। पोइ असांजा मुक़ाबिला थींदा, असां दोस्तनि में पाण मुक़ाबिला कंदासीं, ॾिसूं सुबुह सवेर फजर जो केरु थो वञे नमाज़ में, जेको पहिरीं वेंदो उहो बांग ॾींदो। त इन तरीक़े जूं असांजूं दोस्ताना कॉम्पिटिशन हुयूं। पोइ उन ज़माने में ही ईंदा हुआ तबलीगी जमात जा माण्हू। पोइ इहो हो, असां हुआसीं नंढा ॿार, 8 साल 9 साल 10 साल या आख़िर 12 साल। त पोइ असां सुबुह खां वठी शाम ताईं उन्हनि सां तबलीगी जमात वारनि सां घुमंदा हुआसीं। पाड़नि में वञिबो, घरनि में वञिबो, थोरो 2 किलोमीटर 3 किलोमीटर नंढा आसपास जा ॻोठ, उनमें वञिबो उन्हनि मौलवियुनि सां गॾिजी। त इन क़िस्म जी असांजी हुई उहा विंदर ऐं कमकार। बाक़ी बाज़ाब्ता कंहिं जमायत जो ऐं मेंबर थियो या नेवर। ऐं छो जो तस्बीह वस्बीह पढ़ंदो हुउमि, नमाज़ पढ़ंदो हुउमि, जॾहिं यूनिवर्सिटी पढ़णु आयुमि त पोइ इहो जीअं सिंध वारनि मूं ते महिरबानी कई, जेके असांजा मुख़ालिफ़ ग्रुप आहे उन्हनि मूं ते महिरबानी कयूं, चयो हे जमात इस्लामी जो एजेंट गिड़ी आयो अचे सिंध में। बाक़ी ऐसे मुंहिंजो कंहिंसां को वास्तो कोन हो। अच्छा, इन में हिकिड़ी शइ इहा आहे त जॾहिं पहिरियों दफ़ो तव्हां पंहिंजे वालिद साहब जो जेको पिस्तौल खयो हो ऐं जेके तारुनि मां जेके हंटर ठाहिया हुआ, उहो कंहिं ते हमिलो थिए कयो? ॾिसो फ़हमीदा ॻाल्हि इहा आहे, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो मुंहिंजी दिलचस्पियूं, मुंहिंजी जेका बि सॼो 2 4 5 सुठा मुंहिंजा सिंधी दोस्त आहे, पर जेके मुंहिंजी सॼो सर्किल जेको प्राइमरी खां वठी कॉलेज ताईं जो हो, उहो उर्दू ॻाल्हाईंदड़ पंजाबी ॻाल्हाईंदड़नि जो सर्किल हो। असां सभु सुठा दोस्त, जो क्रिकेट सिंधी घटि खेॾंदा, जूडो कराटे बॉक्सिंग में बॉडी बिल्डिंग में अञा सिंधी हूंदा, पर जूडो कराटे में घटि आहे। पोइ जेके मूं तव्हांखे ॿुधायूं इंडोर गेम्स, बैडमिंटन, टेबल टेनिस, साईं मुंहिंजा चेस, ड्राफ्ट, इन क़िस्म जूं तंबोला, इन क़िस्म जूं रांदियूं जेके उहो उर्दू स्पीकिंग जो सर्किल हूंदो, पोइ असां इहे सभु कंदा हुआसीं। त इन करे मुंहिंजी ज़हन में कॾहिं बि इहा लसानी या नस्ली क़िस्म जी न कॾहिं नफ़रत रही आहे, न ई मां कॾहिं उन जो शिकार रहियो आहियां। आयासीं लियाकत मेडिकल कॉलेज में पढ़णु, त लियाकत मेडिकल कॉलेज में पढ़णु आयासीं त उते जेको मां पहिरें दफ़ा ॿुधायां त पहिरें दफ़ा सियासत जी मूंखे तॾहिं ख़बर पई, जॾहिं त असांजी हयाती में भुट्टो साहब फांसी चढ़ी चुको हो। मां फस्ट ईयर जो शागिर्दु हुउसि, त मां इतफ़ाक़ सां भुट्टो साहब खे फांसी आई त मूं अलाए रेडियो वेडियो हलियो पियो छा, मूं कान ॿुधो, बाबा घर में घिड़ियो, मूंखे सख़्तु धड़का ॾिनई, माना बाबा कॾहिं मूंसां ॾाढियां न ॻाल्हाईंदो, त उन ॾाढा सख़्तु मूंखे धड़का ॾिना, तव्हांखे शर्म नथो अचे, भुट्टो फांसी ते चढ़ी वियो आहे, तूं रेडियो ते गाना थो ॿुधी, हीअ थो करे। मां थोरो शर्जद थियो, सम्झ मूं वॾो ॾोह कयो ग़लती। त इन तरह सां मुंहिंजो सियासत सां बिल्कुलु को तालुक़ु कोन हो। पोइ आयासीं जामशोर में त माहौल अची ॾिठोसीं, जीएसएन जो, कामरेडनि जो, तकीरूं ज़िंदाबाद मुर्दाबाद, जनरल ज़िया मुर्दाबाद वग़ैरह वग़ैरह। पर पोइ उन नारेबाज़ी मूंखे एॾो को मुतासिर कोन कयो। उते सपाब जा शागिर्द हूंदा, मूंखे अप्रोच कयूं असांजो मेंबर थी, ऐं जीएसएन जा हूंदा, उन्हनि मूंखे अप्रोच कयो त असांजो मेंबर थी। पर पोइ वक़्त जी हालतुनि मूंखे इन पासे सियासत में गेले वियूं, जो उन ज़माने में न्यू सिंधी स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन जो हिकिड़ो ग्रुप हूंदो हो, जेको सभु हूंदा पंजाबी स्पीकिंग छोकिरा, पर उन्हनि नालो पंहिंजो रखियो न्यू सिंधी स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन। ऐं हिते हैदराबाद जो बदनाम ज़माना DML हूंदो, मेजर जनरल सईदुद्दीन काज़ी, उहो उनजो सरप्रस्त आला हो। उन ई मोकिलिया यूनिवर्सिटीज़ में त बाबा हे तव्हां वञो, जीएसएन वारनि जो मथो ख़राबु आहे, वञी ठीकु कयो। आया त जीएसएन वारनि खे ठीकु करणु, पर बदकिस्मती सां असां उन्हनि जे उन में अची वियासीं। अची जो वियासीं त मूं जीअं चयो त मां जूडो कराटे ब्लैक बेल्ट बि हुजां, बॉडी बिल्डिंग बि कंदो हुजां, ख़ुददारी बि हुजे, ऐं को एॾो वॾो मुआशी परेशानी को पैसे जी बि न हुजे। त मां चयो तव्हां केरु थींदा आहियो बाबा हे मस्तियूं मौज करण वारा। पोइ जॾहिं हिकिड़े दफ़ा उहो असांजे साथियुनि सां विढ़िया,
पोइ इहो वाक़ियो उन ज़माने जो आहे त जॾहिं असां पलांद पे कयो त हाणे असां वटि हथियार कोन्हनि। विड़ूं कीअं हो बदमाश, हेॾियूं वॾियूं मुछूं, हेॾा कद, हेॾा पहलवान क़िस्म जा माण्हू। पोइ मां ठटे वियुमि, बाबा खे पंहिंजो लाइसेंस जो पिस्टल हूंदो, मां ठटे वियुमि आराम सां बग़ैर कंहिंखे ॿुधाए अम्मा खे बाबा खे उहो होलिस्टर मां बाबा जो पिस्टल कढियो ऐं वर में विझी मां जामशेरे खणी आयुमि। ऐं हिकु ॿ दोस्त हुआ जिन हिकु नालियूं बंदूकूं, सिंगल बैरल जेके बंदूकूं हूंदियूं हुन सां 800,000 रुपये जी शायदि मिलंदी हूंदी बंदूक, 1200 जी, उहे हिकु ॿ बंदूकूं इंतज़ाम कयूं। ऐं पोइ वापडा वारनि जा जेके हूंदियूं तारूं, कारूं तारियूं, उनखे कटे असां उन मां हैंटर वेंटर ठाहियासीं। पोइ असां वियासीं भई जंग करणु, पंहिंजो पलो वठणु। पोइ उहो उन्हनि जो उन ज़माने में हूंदो राजा अकमल, वफ़ा उन जो मरकज़ी प्रेसिडेंट हूंदो, काफ़ी बहरहाल बहादुर ऐं हिमत वारा हुआ। इहो असांजा मुख़ालिफ़ हुआ, पर इहो आहे त ॻाल्हि मञ बि त उहो तमामु बहादुर ऐं हिमत वारा छोकिरा हुआ, भाड़िया न हुआ। ऐं बाक़ी ज़रूरु किथे पोइ ज़्यातियूं जबर थिए थो, पोइ उन्हनि सां असांजा झेड़ा थिया। उन में राजा अकमल खे 7 गोलियूं लॻियूं हुयूं, उहो ज़ख़्मी थी किरियो, ॿियनि खे धक वक लॻा, ज़ख़्मी थिया। पोइ इहो अप्रैल 82 जो ज़मानो आहे। मां LMC में आयो आहियां मार्च 81 में। 81 में। अच्छा, तव्हां ज़ाहिरा जेकी डॉक्टरी जेतिरो मूं पढ़ियो आहे किताब जे हवाले सां, त तव्हां जेको आहे शादी खां फ़रार हासिल करण जे लाइ डॉक्टरी पढ़ी हुई, छा इहो सही आहे? इहो सही आहे। असांजो बरोच को माहौल आहे, त बरोच को माहौल में छा हो जो असांजो वॾो चाचो जेको हूंदो उहो फौत थी वियो जल्दी, त बाबा जेको आहे उहो पाण ते हिकिड़ो बोझ सम्झंदो त हाणे हुनजी न्याणी वेठी आहे ऐं उनजी मां शादी करायां। त मूं मैट्रिक पास कई, मूंखे चयो शादी कर। मुंहिंजो बाबा मूंखे पढ़णो आहे, तव्हां चओ था त तोखे डॉक्टर थियणो आहे, मां शादी कंदुमि त पढ़ाई कीअं कंदुमि, डॉक्टरी कीअं कंदुमि। चलो बाबा इंटर थी, इंटर पास कईसीं, पोइ चयो हाणे शादी कर। मुंहिंजो दाख़िला त थिए। मां वरितोसि लवाईंदो ई मुंहिंजे ज़हन में कॾहिं कोन हो त मूंखे को शादी जल्दी करणी आहे या ही कंदुमि। पर पोइ इहो थियो त डॉक्टरी में दाख़िला थी वई, बाबा जो ज़ोर ईंदो रहियो, मां न लवाईंदो रहियुमि। पोइ हिन अची वियासीं ख़तरनाक लाइफ में। पोइ असां त केस बेस हुआ, पोइ बाबा खे गिरफ़्तार करे विया। 10-11 महीना बाबा खे उन ज़माने में मार्शल लॉ जो ज़मानो, जेल में रखियऊं असांजे करे। पोइ बाबा मोटियो, पोइ बाबा खे ख़बर हुई। मुंहिंजी इहा आहे त मां पंहिंजे वालिद जीअं हुन सां, हुनजो मूंसां हिकिड़े इश्क जो तालुक़ु हो, माउ पीउ जो घटि हो, त मां उनखे कॾहिं ऊंधाई में गुमराही में रखणु न चाहींदो हुउमि। इन करे मां उनखे काफ़ी ॻाल्हियूं शेयर कंदो हुउमि। त हाणे असां एतिरे हद ताईं पहुची विया आहियूं जो ख़बर न आहे सुभाणे तव्हांजे घर में लाश अचे, छा अचे, त परेशान न थिजो, ही थिजो, हू थिजो। बाक़ी इहो पक सम्झो त असां को ग़लति कमु करणु कोन पिया वञूं, असां पंहिंजे वतन क़ौम लाइ। त पोइ बाबा काफ़ी कन्विंस थी वियो। त पोइ हुन मूंखे चयो त हाणे ठीकु आहे, हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी मञ। कहिड़ी? चई हाणे तूं चईं थो हयातीन ते अलाए छा आहे, तूं बसि शादी करे छॾ, त तूं जेकॾहिं कुझु बि थी वञे त पोयां असांखे तुंहिंजी निशानी हुजे। पोइ हाणे वालदेन जे लाइ पोइ आउं उन्हनि ॾींहंनि में रूपोश बि हुउमि। पोइ बसि घर में 4 घर जा भाती मौलवी साहब खे घुराए निका बाबा करायो ऐं पोइ इहा शादी मुंहिंजी पहिरीं थी वई। ऐं उन मां मूंखे जेको आहे इहो वॾो पुटु मुंहिंजो सारंग ॼापियो, जेको हाणे 4 साल थिया आहिनि, वीचारो फौत थी वियो जल्दी। ॿियो पुटु मूंखे सरवाणा। अच्छा, जॾहिं तव्हां LMC में दाख़िल वरिती हुई त पोइ जसाफ़ में जेकी शमूलियत आहे न, उन वारे वारो जेको दौरु आहे जेको उन बाबति ॿुधायो। ॾिसो हाणे उन में जॾहिं आउं GSN में, मां जॾहिं LMC में हुउमि न, अञा कंहिंसां बि कोन हुउमि। मूंखे छो सभु पार्टियूं अप्रोच कंदियूं हुयूं त मूंसां ठटे ज़िले जा 40-50 दोस्त हर वक़्तु मूंसां गॾु हूंदा। ठटे खां वठी असांजो दोस्ती जो सर्किल, उथणु विहणु, कचहरियूं, कैंटीन ते वियूं त उहे 35-40 दोस्त मूंसां वेठा आहिनि। कॉलेज में वञूं पिया त गॾु घुमूं पिया।
त हू पार्टियूं सम्झंदियूं हुयूं त हिन जो असरु सुख नौजवाननि में काफ़ी घणो, त उहे अप्रोच कंदियूं हुयूं त तव्हां अचो अचो पार्टी में शामिलु थियो। पोइ घणी डॉक्टर दोदो मेरी उन ज़माने में पढ़ंदो हो LMC में, डॉक्टर सुमार मंगलियो पढ़ंदो हो, डॉक्टर मुमताज़ शाह पढ़ंदो हो, डॉक्टर नवाज़ गाउटी। पर पोइ असांजी दोस्ती घणी जेका आहे उहो डॉक्टर नवाज़ गाउटी सां थी इब्तिदाई ज़माने में। उन ज़माने में जनरल सेक्रेटरी हो, पोइ अॻिते हली सदर थियो। त पोइ उन मूंखे अप्रोच कयो त हाणे तव्हां मेंबर थियो, महिरबानी कयो। ठीकु आहे बाबा, भरियो पर्ची मुंहिंजी। अच्छा, उनजो जेको जॾहिं तव्हां शामिलु थिया त उनजो सबबु छा हो? नज़रियाती हो या को ॿियो सबबु? नज़र कोन, दोस्ती हुई। दोस्ती हुई। उन्हनि मूंखे अप्रोच कयो डॉक्टर नवाज़, ऐं मां इनकार न पियो करे सघां। ऐं पोइ जॾहिं आउं मेंबर थियसि पोइ मां उनखे बिल्कुलु सियासी ठाहियो। पोइ असांजो वरी सर्किल हिकिड़ो दोस्तनि जो हो न, जंहिंमें उन ज़माने में डॉक्टर अरबाब खावड़ जी पार्टी मशहूरु पार्टी हूंदी हुई, वतन दोस्त पार्टी। उन ॾाढा वर्कर पढ़ियल गढ़ियल ऐं सियासी बहस कंदड़ हुआ। अवामी तहरीक हुई पलीजे साहिब जी, उन जा वर्कर ॾाढा बहस कंदड़ हुआ। त असांजे इर्द गिर्द जेको सर्किल हो उहे बहस ॾाढा कंदा। पोइ असां चयो हाणे जेकॾहिं नाले जा मेंबर बि थी वियासीं, हाणे जेकॾहिं बहस कंदा त पाण धारा वेंदा। असांखे नक अना ऐं नक जो मसइलो थोरो घणो हूंदो नौजवानी में। त चयोसि यार हे त बहस में असांखे मारे वेंदा, असांजो कीअं कंदासीं। पर पोइ मूंखे रीडिंग हैबिट्स शुरू खां हुयूं। जॾहिं मैट्रिक में फस्ट इंटर में हुआसीं त इहे इब्ने सफ़ी जा ऐं एन सफ़ी जा इमरान सीरीज़ नावल इहे ॾाढा पढ़ंदासीं। उन सां वॾो क्रेज़ हूंदो, शौक़ु हूंदो। माण्हू नओं नावल ईंदो त सुबुह खां ईअं कतारुनि में बीठा हूंदा, 40-50 माण्हू, त पहिरियों जीअं नावल अचे त मूंखे कापी मिले। त उहो बि उन इब्ने सफ़ी वारनि जे ज़माने जो इमरान सीरीज़ जो हिकिड़ो दौरु हो, त उहे मां ॾाढा पढ़ंदो हुउमि रेगुलर। त पढ़ण जी माना हू हैबिट हुई पैदा थियल। पोइ सियासत में आयासीं, पोइ किताब पढ़ियासीं। पहिरीं साईं जेम्स जा किताब पढ़ियासीं, जो GSN में वियासीं, पलीर साहिब जा पढ़ियासीं। पोइ दुनिया जे इनकलाबनि जा, अॻवाननि जा पढ़ियासीं। ईअं पढ़ंदे पढ़ंदे पोइ सियासत में बाक़ाइदे संजीदा हिकिड़ो असांजो किरदारु शुरू थी वियो। पहिरियों रुगो दोस्ती में हो, पोइ संजीदा। पोइ जॾहिं सियासत में आयासीं GSN में, त पोइ असांखे GSN जी सियासत थोरी अनफिट लॻी। हिते तव्हां न इमरान सीरीज़ जी ॻाल्हि कई, तव्हां नावल पढ़ंदा, जासूसी नावल हूंदा आहिनि बेसिकली। त उन मां तव्हांखे छा उहो उन मां खणंदा हो कुझु शयूं? ज़ाहिर उन वक़्तु तव्हां नौजवान हुआ, ऐं तव्हां ज़ाहिर जॾहिं माण्हू अहिड़े क़िस्म जा नावल पढ़ंदो आहे त पोइ उहो एक्ट बि कंदो आहे, त ईअं हो? न, आउं इहो ॿुधायां, उहो तजसुस पैदा थींदो आहे। हिकिड़ो जेको आहे किरदारु जेको आहे उहो सुपर नेचुरल किरदारु ॾेखारींदा आहिनि। त बाबा जीअं जेम्स बॉन्ड जी फिल्मूं वग़ैरह हुयूं, इन टाइप जो किरदारु हो। त पोइ उन पढ़ण सां इहो थियो त असांजा जेके रूपोशी जा इहे ॾुखिया तकलीफ़ुनि जा ॾींहं आया न, त उहा जेका ब्रेन स्टॉर्मिंग जेका नावल कनि था न, उहा असांखे ॾाढी कमु आई। ॾाढी कमु आई। अच्छा, LMC में जेको NSSO जेको आहे, उन सां तव्हां जहिड़े खां पोइ जेको आहे तव्हांजी कॉलेज जी सतह ते तव्हां ॾाढा मशहूरु थिया हुआ। त जेको NSSO आहे उन जी जहिड़े जी बुनियादु छा हुई या छो? बुनियादु इहा हुई त असांजो हिकिड़ो दोस्त हूंदो हो डॉक्टर इस्माइल मेमण, असांजी क्लास जो बैच जो हो, बदीन ज़िले जो हो, थोरो ई नौजवान ख़ूबसूरत छोकिरो हो। उन्हनि हुनखे अगवा कयो। उन्हनि जी थोरी इहा गुंडागर्दी हूंदी, छोकिरा अगवा करे वेंदा, पोइ खणी वञनि, रेप कनि, फुरनि, जेको बि हुननि जी मर्ज़ी जीअं बि कनि। त हुनखे अगवा कयूं पिए। डॉक्टर नवाज़ गाउटी उन GSN जो पॉपुलर लीडर हो, उन हुनखे ॾिठो, उन हुनखे छॾायो। छॾाइण जी कोशिशि कई त हुननि एतिरो हुनखे तशदुद कयो जो ही ॿई रतो रत थी आया हुते। पोइ अगवा न करे सघिया हुनखे, हुननि बचाए वरितो। पोइ छोकिरा वोकिरा जमा थी विया ॿिया बि सिंधी, हुनखे अगवा थियण खां बचाए वरितऊं। पर पोइ ॿई रतो रत आया। उन ॾींहुं इतफ़ाक़ मां हॉस्टल में हुउसि, को महिमान वग़ैरह मुंहिंजा आयल आहे, त मां कॉलेज में कोन हुउमि। जॾहिं हॉस्टल ते आया त रत वत कपिड़ा ॻाढ़े, त मां थोरो परेशान थियो। मां चयो छा थियो आहे? पोइ हुननि ॿुधायो हीअं थियो आहे, फलानो, हिनखे अगवा करे वञनि पिया। पोइ मां बचाइण जी कोशिशि कई त हिननि हीअ सूरत हाल कई आहे। पोइ हाणे छा थिए? चयो हाणे प्लान कंदासीं।
फलांद कंदासीं त ठीकु आहे फलांदा आहिनि पोइ इहा जेका तयारी मूं ॿुधाई तव्हांखे पिस्तौल घरां खणी अचणु ही सॼो पोइ उन सिलसिले जी कड़ी आहे अच्छा जेको असां कयो। अच्छा अवां जॾहिं LMC में शागिर्द सियासत में मुतहरिक थिया हुआ त उन दौर में जाम शोरो टंडो जाम ऐं हैदराबाद जे तालीमी दर्सगाहनि में जेको आहे मुख़्तलिफ़ शागिर्द तंज़ीम जा जेके कहिड़ा अॻवान मुतहरिक ऐं मशहूरु हुआ? ॾिसो आउं जॾहिं GSN में आयो हुउमि त मां त हाणे 82 में जीअं आयमि त असां रूपोश थी वियासीं त उन ज़माने में GSN स्टूडेंट्स फेडरेशन जो इंतिहाई घणो पॉपुलर लीडर हूंदो हो गुल मोहम्मद जखरानी जेको मरकज़ी सदर बि हो, बरोच ज़ात जो बि जखरानी ज़ात जो बरोच माण्हू बि हो ऐं उन खां पोइ हू गुड लुकिंग बि हो, ॻोरो चिटो ख़ूबसूरत जीअं माण्हू थींदो आहे ऐं कचरियुनि बचरियुनि जो ॾाढो कोॾियो वे डाड़ा डछा टहक त इन करे सिंध जा तमामु घणा नौजवान हुनखे तमामु घणो पसंदि कंदा हुआ ऐं एतिरो पसंदि कंदा हुआ जो उन ज़माने में चयो वेंदो त हाणे GM सैद जो जेको जाइ नशीन थींदो उहो गुल मोहम्मद थींदो, एतिरो पॉपुलर हो। पोइ तुंहिंजो शान मुंहिंजो शान गुल मोहम्मद ख़ान ईअं नौजवान नारा बि हणंदा उन जी शख़्सियत जा। पर असां जॾहिं रूपोशी में हुआसीं त असांजे वाक़े खां पोइ 4-6 महीननि खां पोइ मुंहिंजी मुलाक़ात डॉक्टर नवाज़ उन सां वधीक इन हूंदो कॉन्टेक्ट में हूंदो। मुंहिंजी जॾहिं मुलाक़ात थी मां गुल मोहम्मद सां मिलियसि कचहरी कई त पोइ मुंहिंजो पहिरियों तासुरु इहो हो डॉक्टर नवाज़ सां त मुंहिंजो माण्हू ॾाढो सुठो आहे गुल मोहम्मद, पर ही सियासी पार्टी जो इनकलाबी लीडर त मूंखे न लॻो, इन करे इन्हनि खां पंहिंजो कमु कोन हलंदो इहो दोस्ताना कमेंट जेको पहिरियों मूं ॾिनो, छो जो असां उन ज़माने में छा हो ही फ़लस्तीनी तहरीक ॾाढी उरूज ते हुई, यासर अरफ़ात, जॉर्ज हबाश, इहे जेके अबू निदाल, त मज़ामत जी तहरीक हुई वॾी फ़लस्तीन जी आज़ादी जी। उन खां पोइ आयरिश रिपब्लिकन आर्मी उन जी हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी तहरीक हुई, अफ्रीकन नेशनल कांग्रेस हुई, उन्हनि जा हुया अफ्रीका जी सॼियूं तहरीकूं, वियतनाम वग़ैरह त आज़ादु थी चुको हुई, सभु शयूं आज़ादु थी चुकियूं, पर इहे ॾाढियूं असां उन्हनि खे कंदा हुआसीं। त असांजे ज़हन में हो त ही जेका GSN आहे जेका सिंधू देश ठाहे थी ऐं पाकिस्तान खे ख़तमु करे नई रियासत जो वजूद आणे थी, त हिननि वटि बि को इन क़िस्म जो स्ट्रक्चर हूंदा, को गोरिला वारफेयर जो को सिस्टम हूंदो, के माण्हू हूंदा, को ट्रेनिंग जो सिस्टम हूंदो, को एॾी वॾी पोयां वॾी इन्हनि जो फिनेंशियल बेस हूंदो जेको पार्टी खे हलाइणु, हथियार ॾियणु ऐं माण्हुनि खे ट्रेनिंगूं कराइणु। त असां त उन ई आइडियोलॉजी में जेको माण्हू मरण जी हद ताईं वञे, माना असां हिकिड़े माण्हू खे गोलियूं हणणु वञूं पिया ऐं उहो त बची पियो जो इस्पताल वेझी हुई, पर जो मरी वञे हा तॾहिं बि असांजे लाइ मुश्किल ज़िंदगी हुजे हा ऐं वालदेन असांजा पकड़िजी विया, असां हथु न पिया ॾियूं। त असां इन तरीक़े जी क़ौम परस्त सियासत खे पंहिंजे ज़हननि में ख़ाको तयारु करे सियासत में वियासीं। पर पोइ जॾहिं वियासीं त ॾिठोसीं त कारी वारा कखनि सवाइ कचरियूं ॻाल्हियूं हेॾां होॾां डड़े डछे जे ॿियो कुझु कोन्हे। त पोइ असां कोशिशि कई उन ज़माने में मसलन 83-84 में त ही जेका बि GSN तहरीक आहे उनखे थोरो पॉलिटिकल उन में बुनियादु ठाहियूं, नज़रियाती बुनियादु ठाहियूं, कारकुन सियासी पैदा कयूं ऐं थोरो संजीदा गुफ़्तगू ठहे त जीअं कंहिं नतीजे ॾे वञूं। उन ज़माने में काफ़ी असांजी हलचल मशहूरु थी GSN जे अंदरि। असां नंढा नंढा स्टडी सर्कल ग्रुप क़ाइमु करायासीं, तरबियत कराईसीं कारकुननि जी। पोइ अॼु जेके बि इलाही सारा पॉपुलर नाला आहिनि GSN जा, उहे सभु उन ज़माने में GSN जी जेका अंदरि मूवमेंट हुई उन में तक़रीबन सभु असांजी सपोर्ट में हुआ, उन ज़माने जा मशहूरु तरीन शागिर्द जेके बि हुआ। ऐं हुन पासे वॾा लीडर हुआ, मसलन गुल मोहम्मद जखरानी हो, सतार मौर्य हो, इन क़िस्म जा इक़बाल तुनियूं हो, नज़ीर तुनियूं हो, इहे जेके वॾा वॾा अदीब इनकलाबी हो उन ज़माने में। चांटका जो हिकिड़ो पढ़ियल गढ़ियल बि हो अदीब इनकलाबी शागिर्दनि में, बाक़ी ॿिया फोरम त ॿिया हुआ।
त उन तरह जा इलाही सारा नौजवान हुआ जेसिन जे अंदरि। कमर भट्टी हो, हबीबुल्ला नारे जो हो, इहे इलाही मशहूरु नाला हुआ जेसिन जा। पर असांजे पासे जेके बि माण्हू हुआ उहे लो प्रोफाइल हुआ, पर पॉलिटिक्स सां इंता हद ताईं संजीदा ऐं कुझु करे सघण जो हौसलो रखण वारा। माना इहो तव्हांजो ख़्यालु आहे? न आहे न उहो मज़ तव्हां मूंखां नाला पुछो कहिड़ा माण्हू तव्हां सां गॾु आहे। तव्हां जॾहिं हींअर ॻाल्हि कई गुल मोहम्मद जखराणी जी, त तव्हां चओ था त ख़ूबसूरत त हो, पॉपुलर हो, पॉपुलर बि हो, सभु शयूं, पर हुन में पॉलिटिक्स ऐं हुन वारियूं उहे ख़ूबियूं न हुयूं। न हुयूं। इन करे त गुलमोहन पीपल्स पार्टी में वेठो आहे हींअर। जेकॾहिं गुलमोहन जखराणी जीअं सिंध ओरिएंटेड पॉलिटिक्स जो हिकिड़ो नज़रियाती कारकुन हुजे, हुन जेको मक़ाम हो त उहो तमामु सिंध में वॾो मक़ाम हासिलु करे आहे। पर हुन सम्झो हुन यारियूं दोस्तियूं हुन तरह सां हलंदो, इन करे हाणे पीपल्स पार्टी में ख़ुशि आहे। अॼुकल्ह ज़िले जो नाज़िम आहे,